अस्सलाम वालेकुम दोस्तों, महा इंस्पेक्टर बुलबुल पांडे ऐं अॼु असां सां मिस्कीन अमेरिका जी महिमान आहे। इन खे अलाए केरु उछले हो आहे, पाण आई आहे, छो आई आहे, छाकाणि आई आहे, पुछूं त सही। यू नो सिंधी स्पीक? दोस्तों हे चए थी त मूंखे सिंधी न ईंदी आहे पर उर्दू सम्झ में ईंदी आहे, त पोइ हिन खां मां उर्दू में सवाल पुछी ऐं तव्हांखे वरी सिंधी में ॾसंदुमि। अच्छा, तो आप पाकिस्तान में अमेरिका से कैसे आई, यहाँ पर क्यों आई और किस वजह से आई, किसको ढूंढती फिर रही हो? हमको तो तुम मिली हो ढेर पे। अब मुझे मतलब है कि चौक पे पड़ी थी उधर मिस्किन, क्यों आई हो? कुरान है वो इनके हे त चे थी बा मैं मेमण जे इश्क में आई आहे, ते हाणे वो आहे ही ना, ज़ाहिरी ना आहे, घर जे तालो लगो पियो त भजी जान छॾाई नि बागो अलाए काॾे हली वियो। हाणे मां हिते वती अंदर पदर फिरदी। अच्छा, तो फिर आप अभी वापसी जाने का कुछ इरादा है या इधर ही उसके लिए बैठे रहोगे रोडों पर, सड़कों पर? पाकिस्तानी हमारे तो कह रहे हैं कि तुम्हारे वो अमेरिका वाले हमारे पाकिस्तान का कर्जा है जो वो माफ करे, तो फिर हम वो उसको ढूंढ के लाएंगे किधर से भी मेमन को। फिर आप आगे दरख्वास्त करें, वो कर्जा उतारेगा तो ठीक है, तो हम लोग मिनट में करते हैं, उसको ढूंढ के लाएंगे, तुम्हारा निकाह उससे करवा देंगे। रोके रोके हे त बा छिप किरे थे मथो वरी हे त चे थी बा मां हाणे को ओडे वापस ही जो त मां नवे त कर्जा बरसा त छड्यो। हाणे माखे ता $150 ता माखे महीने ते हर महीने ते ॾियणो थो ऐं मां रेस्टोरेंट में रही पंहिंजो हिते ई रहंदमि। बाक़ी मेमण खे जेतिरे ताणी मां ॻोल्हींदी रहंदमि। हाणे मेमण ॾियो या $150 ॾियो, बाक़ी मां तव्हांजी हाणे गिची में आहे, तव्हांजी मर्ज़ी। महीने ते $150 तव्हांखे ॾियणो ई आहे। अभी वो मेमण तो नहीं है, वो दूसरा मेमण, मेरा मतलब दूसरे कोई शख्स से आपकी शादी निकाह करवा दें वो बेहतर है, या फिर आपको वापस के लिए कुछ दरखास्त करे, इधर उधर करके तुमको उधर ही भेज दे वापस अमेरिका? अच्छा दोस्तों, हिन निभागी चंद्री जो चवणा त मां वापस न वेंदुमि, बाक़ी हिते मां सां को निकाह कंदो त पोइ ठीकु आहे, पोइ मां उनखे सोन पाण सां गॾु खणी आई आहियां, उहे ॾींदीमांसि, कुझु डॉलर बि आहिनि मां सां, पोइ मां हुते निकाह करे पंहिंजो हिते ई घर वठी हिते ई रहंदमि, बाक़ी वापस मां न वेंदुमि। अच्छा, तो दूसरा किस तरह का दूल्हा आपको पसंद है, मतलब शोहर कौन सा हो, कैसा हो, वो भी जरा बता दें तो ताकि लोगों को पता चले ना। रोके 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 दोस्तों, हे थी भला कोई बुझे कीअं बुझे सही आहे, पर अंधो ऐं मंडो या लूलो लगड़ो न हुजे साबित कोई बुझे, उनखे मां सोन ॾींदमि ऐं डॉलर पाण सां गॾु कुझु खणी आई आहे, उहे बि हिते घर वठी उन सां गॾु ई रहंदमि, निकाह कंदमि।